2019 जी पछाड़ी में दुनिया अंदर तबाहकारियुनि जो आगाज़ कंदड़ कोरोना वायरस 2021 जे 8 महीने में भी पंहिंजी शिदत घटि करण जो नालो न पियो वठे। वायरस जे नए वेरिएंट जी दरियाफ़्त थियण खां पोइ सिंध समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वायरस सां मुतासिर थींदड़ शहरनि जो अंग वधी रहियो आहे, जंहिं सबबि हिकु भेरो ॿीहर केतिरा ई मुल्क पंहिंजनि मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लॻाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। चीन, ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड में कोरोना जो भारतीय क़िस्म वारो डेल्टा वेरिएंट तबाही मचाइण जी शुरूआत करे छॾी आहे। फ़क़ति सिंध न पर न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया ऐं चीन जहिड़नि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे शहरनि तोड़े रियासतनि जीअं त न्यूज़ीलैंड जे शहर ऑकलैंड, ऑस्ट्रेलिया जे स्टेट साउथ वेल्स ऐं विक्टोरिया जे वॾनि शहरनि सिडनी, मेलबर्न समेत चीन जे यूहान, हनान ऐं यूननान समेत रुगो चीन जे ई 29 खां वधीक इलाइक़नि खे हाई रिस्क करार ॾेई लॉकडाउन ऐं सख़्त तरीन पाबंदियूं लागू कयूं वयूं आहिनि। सितंबर ताईं वाध वारे ऐलान ते शहरनि पारां हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सख़्त तरीन एहतजाज बावजूद बि ऑस्ट्रेलिया जे मुख़्तलिफ़ स्टेट्स में मुकम्मल लॉकडाउन बरक़रार रखियो वियो आहे ऐं लॉकडाउन जी ख़िलाफ़ वर्ज़ी या एहतजाज कंदड़ शहरनि ख़िलाफ़ हेल्थ ऑर्डिनेंस तहत जुर्माननि समेत क़ानूनी कार्रवाई कंदे सवें शहरनि जी गिरफ़्तारी जो अमल बि जारी आहे। फ़क़ति ऑस्ट्रेलिया ई न पर दुनिया जे तरक़ी याफ़्ता तरीन मुल्कनि मां हिकु न्यूज़ीलैंड जी वज़ीर आज़म जसिंडा एडर्न बि पंहिंजे मुल्क अंदरि जारी मुल्कगीर लॉकडाउन में 27 अगस्त ताईं वाधारो करे छॾियो आहे। Public health officials have been working at pace this afternoon to gather information on the case and their movements, and I will pass to Dr. Bloomfield shortly to set out the facts as we currently know them, including locations of interest that have been identified so far. But first, I want to assure New Zealand that we have planned for this eventuality and that we will now be putting in place that plan to contain and stamp out COVID-19 once again. न्यूज़ीलैंड अंदर 320 हंधनि खां वधीक जायुनि ते वायरस तेज़ी सां पखिड़जण सबबि मुतासिरनि जो अंग 13,000 खां वधी वियो आहे। इन हवाले सां जसिंडा एडर्न जो चवणु हो त कोरोना जे डेल्टा वेरिएंट समूरा पुराणा क़ाइदा ई मटाए छॾिया आहिनि। मुल्क अंदरि अञा डेल्टा वेरिएंट ब्रेकडाउन पंहिंजे ओज ते न पहुतो आहे, पर नुक़सान खे घटि खां घटि रखण लाइ असां बचाव वारी तदबीरनि खां सवाइ ॿियो कुझु नथा करे सघूं। गुज़िरियल हफ़्ते कोरोना वायरस जे नए वेरिएंट जो फ़क़ति हिकिड़ो केस ज़ाहिर थियण खां पोइ जसिंडा एडर्न चौथे मुल्कगीर लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो हो। कोरोना जी सूरत हाल जे करे चीन अंदरि पिण डेल्टा वेरिएंट खां पोइ यूहान, हना ऐं यूननान समेत 29 खां वधीक इलाइक़नि खे हाई रिस्क करार ॾेई मुकम्मल लॉकडाउन लॻायो वियो आहे। हालांकि हिन वक़्त ताईं चीन पंहिंजी कुल आबादी मां 50% वैक्सीनेशन अमल मुकम्मल करे चुको आहे, पर इन हूंदे बि मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लॻाया विया आहिनि, जॾहिं हिन माहिरनि पारां हर्ड इम्यूनिटी लाइ 80% खां वधीक आबादी खे वैक्सीनेशन करण जो हदफ़ ॿुधायो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल में जिते दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क बि कोरोना जी सूरत हाल ॾिसंदे पंहिंजनि शहरनि में लॉकडाउन लॻाए रहिया आहिनि, उते सिंध हुकूमत पारां स्कूलनि बाबति चिटी पॉलिसी रखणु हिकु अहम क़दम आहे। कोरोना वायरस जे ज़ाहिर थियण खां हेल ताईं कोरोना वबा खे मुंहुं ॾियण लाइ सिंध सरकार जो किरदारु न रुगो प्रोएक्टिव पर इंतिहाई ज़िम्मेवारानो रहियो आहे। उन जे उबतड़ विफ़ाक़ी हुकूमत तोड़े तब्दीली सरकार जे वज़ीरनि तोड़े PTI क़यादत इंतिहाई गैर संजीदा ऐं गैर ज़िम्मेवाराने रवैये जो इज़हार कंदी रही आहे। सिंध अंदरि कोरोना वबा ख़िलाफ़ खयल हर क़दम जी मुखालफ़त तोड़े इंसानी जाननि ते सियासी ऐं माली मुफ़ादनि खे तरजीह ॾियण वारी संदन सोच मां इन ॻाल्हि जो पतो पइजी वञे थो।